Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. ये तरन हीरे मोहवारी जाल निभागी केर मर्दसी गड्डू पई घुमे रनत मोंचू डाड़ी मथो मुचू सब कूड़ाए छड़ियों। अरे छोरे कूड़े मिस्कीन के त रन जे चेते नाक कुटुम इन्हीं जे पुठियां थो लगा ॾिसां त किथे था वञनि। रन निभागी माण्हूअ खे कोठियो सिधी करे पई वञे। पाया तो उत वञी ॾिसां पर हू मुख मारे विझंदा। ही हमरा निकिरे त हिनखे ॾिसंदुसि। हा लठ हथ करियां। सुरई दी। जी मास्टर। हाँ नूरी जी ख़राब नीयत खे समझी चुको आहियां। तूं निभागी तो लाइ सुठो क़ीमती सोचे। हाँ मास्टर। मासी अलाए त कहिड़े क़िस्म जी माई आहे, मूंखे ॾाढो तंग कयो अथसि। दी इन महिल उहो रन घर में किने तोखे हिकु ॻाल्हि सम्झायां थो। हाँ मास्टर सम्झाए। मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ऐं दिलि में रखी छॾ। हाँ 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 मास्टर मां ॿुधां पई। रन तोखे किथे हलण लाइ जोर भरींदी पर तूं बेफ़िक्र थी नूरी सां गॾु हली वञजांइ। पर मास्टर किथे ईअं न थिए जो मासी मूंसां धोखो करे ऐं कंहिं न कंहिं ॾाढे माण्हू जे हवाले करे आई त पोइ। दी पोयां आउं जो वेठो आहियां, हाणे संभाले वठंदुसि। मास्टर तो ग़रीब खां छा थी सघंदो। दी तूं मूं ते भरोसो कर, मां सभु कुझु करे सघां थो। तूं बि हिम्मत कर। ठीकु आहे मास्टर, आउं तव्हांजी सलाह ते अमल कंदसि। हाँ दी मूंखे हिकु दग से ॿ शिकार करणा आहिनि। चओ मास्टर। आउं हाणे घर जो कमकार कयां, मासी आई त कुड़क कंदी। ये निभागो हमरा अञा की न निकतो। ये रन मुख तो आज असराप जुड़ी है। हलो बा ॾाढो वज़न आहे सामान में, कॾहिं पुॼंदुसि मंज़िल ते। जल्दी जल्दी वञे, केकड़ो न निकिरी वञे, ॻोठ रसंदे रात न थी वञे। हा हा वञा थो, सामान बि आहे वज़न बि त आहे न। ठीकु आहे। ई त जुल्म कयो पियो वञे, सॼो घर ॿुहारियो पियो वञे। पहिरियों त आउं इन चङे मुड़ुस खे थो ॾिसां, ओ मोहारी रन खे। कह रही सुरा इतने भेज आज तुझी खबर थोगिन। हाँ ए काका
साभागो एस भागा जो ताऊं तो जे भाग खे थो ॾिसां। ए काका छितो थियो है छा तू आही केर? अरे मूंखे सुणा ए सामान कंहिंजो आहे खड़ मचे। ए काका सामान मुंहिंजो आहे मुंहिंजो। पिढ़े जो सामान अड़ा हेठ रख करिया न सिधो अड़ा हेठ। ए काका छॾ मूंखे ॻोठ वञणो आहे खेखड़ो निकिरी वियो त देर थी वेंदी। माठ कर ए मूंखे ॾे मूंखे ॾे। अरे बचायो नी ॾिठो न फुल पियो थे बचायो रे। पिढ़े जो माल है हां ये सामान जी घर में भरी बदनी है लायत। ए घोड़ा रे बचायो सामान ला अरे बचायो मूंखे बुधा। अरे बचायो रे। भज सारंग गाल ॿुधी अथई? छा सोनाणी? काल्ह जुड़े पे ॻोठ में ऐलान कयो कहिड़ो ऐलान? त चनेसर खान ॻोठनि में चक्कर लॻाइण ईंदो। इहा ॻाल्हि त मूं ई ॿुधी आहे। आयो त वरी बि को न को मसलो करे वेंदो। चनेसर खां चङाई थींदी कोन्हे। सोनाणी चनेसर भले पियो घुमे ॻोठ, उन सां असांजी सिहत ते को बि फ़र्क़ु न पवंदो। ठीकु आहे असांखे त कुझु बि कोन थींदो पर वेचारी ग़रीब अवाम खे धड़का ॾेई परेशान कंदो। घणो करे त मुंहिंजे ख़्याल में चनेसर जे आॾो माण्हू ईंदा कोन एतिरा। वेचारा ग़रीब माण्हू मोचड़नि जे डप खां वञी गॾु थींदा कीअं तो चई कोन वेंदा? सोनाणी माण्हू वञनि या न वञनि इहा त उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर मूंखे ॿियो शक थो थिए। कहिड़ो शक सारंग? चनेसर का न का फनकारी ज़रूर कंदो। हा ईअं त आहे। राणो खान हिन ॻाल्हि ते ॾाढो चिड़े पियो ऐं चए पियो त तमामु वॾे झेड़े जो बि इम्कान आहे। हा सारंग हुनजो इहो अंदाज़ो ग़लति कोन्हे, ईअं थी बि सघे थो। मुंहिंजे ख़्याल में त चनेसर अचे ई इन इरादे सां थो त को झगड़ो थिए। अहिड़ो को मसलो थियो त ज़ाहिर आहे तव्हां राणे खान सां गॾु हूंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। अलाह ख़ैर कंदो। ठीकु आहे मां बि वञा थो, हिकिड़ो कमु आहे। ठीकु आहे मासा त वक़्तु पंहिंजे हथनि मां निकिरंदो थो वञे। मासा त उहो वक़्तु बि अची वेझो थियो आहे। पोइ हिन हवेलीअ में रुगो पाण बोहंदासीं, ॿियो केर बि कोन हूंदो। जुड़ियल खान ओ मुझा भोतार हेराच आयो राणा खान आयो। बेली राणा खान आऊं गरीब माण्हू आहियां, मूंखे खान बान न चओ। कुछ ॾींहंनि खां ॾिसां पियो ऐं ॿुधां पियो त तूं दुलारीअ खे वठी दूल वॼाए पड़ो ॾियारे चवंदो तो वती त चनेसर तो अचे ॻोठ में। हाउ राणा खान हुकम कर। जुड़िया यो टपाल वारो टपालिन वारो कम कॾहिं को शुरू कयो अथई? बेली राणा खान मूंखे न्यापो मिलियो हो, उहो माण्हुनि खे ॿुधाए बि त भला छा थी पियो। भली ॿुधाए, भली कम कर टपालिन वारो थी उनजो मुखबर थोड़े चनेसरड़े जो थी मुखबर, असांखे को एतराज कोन्हे। हाउ राणा खान ॿुधाए कहिड़ो न्यापो ॾियणो आहे चनेसर खे? मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, मता भावाटी हुजई मथे में। हाउ राणा खान ॿुधाए हुकम कर। हाणे ॻाल्हि ॿुध,
मिस्टर जुड़ियल खान मुंहिंजा भोतार असां ग़रीबनि जो बि नियापो हिकिड़ो चनेसर खान ताईं बि पहुचणु घुर्जे ऐं इहा टपाल वञी उनखे हणजांइ त ओ चनेसरड़ा ठोड़ा जंहिंमहिल तुंहिंजी दिलि चए अच असांजे ॻोठ में दिलि खोले घुम फिर। जी जी राणा खान चओ। मुंहिंजो नियापो हिकिड़ो चनेसर खे बि ॾिजाए ठोड़े खे चइजांइ ॻोठ में अचे भली अचे घुमे फिरे। मसद अञा ताईं त तोखां कुझु बि कोन थियो। थी पवंदो तूं दिलि वॾी कर मसद। मसद वक़्तु पंहिंजे हथनि मां निकिरंदो थो वञे। मसद उहो वक़्तु बि अची वेझो थियो आहे। पोइ हिन हवेलीअ में रुगो पाण बोहंदासीं, ॿियो केरु बि कोन हूंदो। मसद मूंखे त कोन थो लॻे न ई उहो रन हितां वई आहे ऐं न ई वरी चनेसर जो कमु तमामु थियो आहे। हे ॿई कम थी वेंदा, रुगो चनेसर बनीअ तां मोटी अचे। पर मसद शिकार जी ॻाल्हि बि ॿुधी रहिया आहियूं, तूं वरी निकिरी वेंदो। भली शिकार ते वञे, आख़िर पाण त वरी ईंदो न। जॾहिं पिंड आयो पाण शिकार ते वेंदो, खेल पूरो। पूंज ओ पूंज ओ पुजाड़ो राणा हेॾा अच जल्दी आ। ए आओ ए जी पुजाड़ो। कुंज का महल थी आ चांहि कोन खणी आई हैं? नाराज़ आई मूंखों? ए राणा ए चांहि काढ़ी अथम। ए आऊं विझो थी खणी अचां तो जे लाइ चांहि। ऐ जल्दी खणी अच, मथे में ॾाढो सूर आ, मथो फाटे थो फाटे। चांहि जो आदि करे छॾियो अथई न, जल्दी खणी आ। ए हाओ राणा हाओ। ए तकड़ छाजी थो करी? ए केड़ी अॼु तोह जी शादी आहे। तेरी फोन के जी आई आ। हेलो छा चनेसर जी आ मजाल जो माण्हूअ खे कुटे सटे पाण सां गॾु खणी वियो आहे? इहा मूंखे 100% ख़बर हुई त इहो चनेसरो टरड़ो का न का हरकत ज़रूर कंदो। किरल हरकत कंदो इहा मूंखे ख़बर हुई। हमरा सभु कमकार ते हलिया विया आहिनि, तूं फिक्र न कर, फौरन थो अचां। ए राणा ए चांहि। हाणे चांहि खे खणी छॾ, न आहे नसीब में चांहि। पहिरियों इहो मसइलो हल करे अचां, पोइ अची चांहि थो पिया। ए रब्बू ए कांभू ए रमजान ए और राणो खान वञे पियो अकेलो अकेलो ए चनेसर ते हमलो करण। ए हलो ए रब्बू ए नबू सचो आ। ए वारो को जल्दी हलो, ए को नुकसान थी में राणे के। ए हलो हलो ए वारो के हलो। ए झट करे जीप में हलो त उन राणे खान जे पोयां हलूं, किथे राणे खान के नुकसान न थी पवे। ए हलो ने वारो कयो। ए हलो हलो रमजान हां ए वेहो वेहो। चलूड़ा ॼाणो मुंहिंजी हिन सोरे खे वठी हली कोठरी में बंदि कयो, पाऊं अची तो हिन जी मिज़मानी कयां। हा मुंहिंजी ही हाणे असां वटि सोगो आहे, केॾांहुं कोन वेंदो। सोरो दिलसो पिण सारंगी जा तो नारायणे हल मुर्ती
आजो असांजो मुजेरी वॾो खपोर अथई निभागा। હલો એ પંચાયત બેઠી ભાગ્યું ન વાજો એ આયે ન ટેમ ઈ માંગે દિયો એ પંચાયત બેઠી ભાગી આયા ये सेठे ये गुजारो पे सोची ये सेठे तू सचोई बिल्कुल सचोई ये रन मुखे सुनियो कंदी मुखे पिनाईंदी गुजारो करिया ये सेठे ये वरी को नौ फक्कड़ फाड़ियो है नी का ए सरा ए रन घर में जा सामान जू भरियूं बधियूं पई खड़ाए जेड़ो के पिण से जो माल हो जे ये सेठे ये पो तू रन के की ने पियो चवी के तो में तो हाली की ना है अरे सरा हां तो घणियो तो कूकू करया दाहू करया पर यार रन हिक ब मुजी गाल कान थी बुथे ये सेठे ये हां चवई तो इन रन के डर मडे ये तो गाना पिनो भी की न दींदो अरे त पो गुजारो करया मोखे त की गाल समझ में की नथी अचे गुरुड़ा हाण मुख सलाह दे त गुजारो करया ये सेठे ए मर ए जा मंजो छड ये तो मजा हाण कुछ की न थी दो ए सरा ई वरी गुजारो है केड़ो दस तो दिए में ये सेठे ए आऊं चुई पियो ए जा मर ए जा मार हां मत बोले त रन के मारिया ए हाओ ए बियो गुजारो कंदे अरे नसरा ना ये मैं मुर्गो मुख के मारींदी ए पोए रोए पियो हां वणा तो इंदो अखर दब्बल मा गड़ी सही कया काऊ बो गुजारा लाबो नी इन चोरे वारो खेल खत्म आऊं पिंड कंदुसि बाक़ी यहाँ जो हाल किने हाणे ई ॻाल्हि बि कीने मुज़ेरी पर ने सोरे सारंगे जो भाग जोर आहे जरे भरे बचियो वञे ए हाणे वेही ॾिसजे त केतिरी देर थी थिए ये हार वञो थी ये रन शर्मिला जे कमरे में लिकायो रखा अरे ये जे कमरे में जे यार लिकाया किथ एडी सांस थी ये कमरे में जे ना होए त पोए लिकायास्ते हाणे कम थी वेंदो ये रन शर्मिला तो मो कना घणा ॾींहं मस्ती कयूं ए हाणे ख़बर पवंदे शर्मिला त 100 मंझि खणियूं वियूं नथियूं पवंदियूं ई मुंहिंजो नालो बि भूबला ऐसे क्यों ही निकिरी वञा ऐं निभागी रन खे त मूंखे ॾिसी न वठे ए मौत जे के पासे निकिरे ई की नथो ए निभागो कर वञे न ॾाढो ख़ासो ए आम वञी छोरे जुड़े के पक्को प्रोग्राम ॾेई अचां के न के तरीक़े से हिन निभागे के कढां घर मां मिश्री ए हुन न्याज़ो जो पुट ॼाओ आहे न ॼाओ हूंदो पर मूंखे ख़बर की न ए मो ए ही त अॼु पहिरियों मिसाल पई ॿुधां को हे राजमान जो पुट ॼमे ऐं तोहांखे ख़बर ई न पवे हे त अणथियणी ॻाल्हि आहे ए निभागी मुख को शुजरे लिखण वारो भा फकीर समझो आहे का ए तो भाई तो शा ॻाल्हाइणो ई न आहे ए जॾहिं तोखे कम जी ॻाल्हि सुणा न
ए तूं हिक जी ॿी कंदो आहीं। कंहिं कम जी ॻाल्हि? ए न्याज़ू जे पुट जो वधाणो की न वॼाईंदे की? ए यार मुंहिंजी तबियत ठीक न आहे, सुभाणे वञी ॾिसंदुसि। ए मूंखे त ॿुधाए ए कहिड़ो बारो आयो आहे नी? ए थकिजी पियो आहियां हाणे भागी, तो त हराम जा टुकर खाई खाई सुजी पई आहीं। ए बस कर मुंहिंजी माया ते न कुक हा, ए झोरे छॾींदी सही। अरे बंजाणे वञ भागी, हरू मुंहिंजे सिर ते खाधो आहे नहीं। ए मूंखे ख़बर आहे तूं खाधे लाइ उत पहुची वेंदे, हींअर मिले मुंहिंजे अॻियां नखरा बखरा थो करे। हल हाणे हल चली जान। मुंशी इन सिलूड़े के चो छोरे के ॿाहिरि कढी अचे, लायांसि कल जनेसर खान सां तो वातणे। हाँ मुझे हाँ सिलूड़ो अचे भेड़ा सिलूड़ा। मुजेरी तो सा हिकड़ी हुज्जत कयो है। ए केड़ी हुज्जत सिलूड़ा? उन सोरे सजण के असा वात छॾे ॾिनो। ए ए ए कुजाड़ो तो चुई। हाँ मुजेरी छोरे मूंखे अम्मा जो कसम ॾिनो ऐं ॿियो हणी सॼी जीप ख़राब करे छॾी, किन करे छॾी, ठप हुजे रुगी। लानत तव्हांजी छिक हुज्जतूं था वञी धूड़ पायो। अदा खण तू फिकर न कर, निभागे जी घणी मिल्कियत पई आ। अदा तू रोजाना ईंदो कर, बस तू रुगो सामान खण। हाँ दी मुखे त असली जियारे छड़ी, कमाए मौजा त असली लाही निकरी विया हुआ। सजो घर ॾींदी साए, तू फिकर न कर, रुगो पंहिंजे बच्चन जो सोच। अदी उन ॾींहुं पंहिंजे निभागे सेठ मूंखे ॾाढो कुटियो हो। अदा हुन निभागे जा ॿ पादर तोखे छा कंदा? वञी धूड़ पाए, तू परेशान न थी। सामान खणी वेंदो, अहिड़ो पिणस कमाए हिन घर मंझ रखी वियो आहे। अॼु त हिन छोरे जी ख़बर थो गिना। खबरदार जे मुंहिंजे भाउ के हथ बि लाथो अथई त हलड़ी न हल। ए सरा हे कमाए हिन घर मंझ रखी वियो आहे सामान रखो। आओ जो आहे तो सामान रखो। आओ समाती हथ कढ। बच्चा सामान जो हथ कढ मार दे छा? अभी बच्चा रे रन्ना तव्हां मूंखे इहे समझो आहे का? तू मुंहिंजे भाउ के कुटियो ऐं तोखे चवां थी हथ कर सटे छड़ी तो सही। सटे छड़ी मुझे कुजाड़ो तो चुई। मुंशी सच्चा पियो इहो सोरो सारिंगो दुखाणे ओलो पवंदो। ए मुज़ेरी ओलो पइजी वियो आहे, ई वरी कुजाड़ो तो चुई। ॿार त रुगो ने सोरे जी ॻाल्हि पई ॻाइजे। हाणे सोरे खे मारणो पवंदो, न त जिंदगी में छुटंदी। आहे त इएं, पर इहो सोरो मारण पियो ऊंझो आहे मुज़ेरी। आओ ए ऊंझो आहे अवां लाइ, मौला त हिकु मिनट जो खेल आहे। हूंदो मुझे हूंदो। ए हूंदो किन आहे मुंशी। ठीक है मुझे जीअं तोहजे मर्जी। इन चोरे वारो खेल ख़त्म, आऊं पिंड कंदुसि, बाक़ी यहाँ जो हाल किने। हाणे ई ॻाल्हि बि कीने मुज़ेरी, पर ने सोरे सारंगे जो भाग जोर आहे, जरे भरे बचियो वञे। ए हाणे वेही ॾिसजे त केतिरी देर थी थिए। पर मुझेरी शिकार वारो प्रोग्राम पंहिंजा अध में पियो आहे। रईस बादल खान अची वियो त पोइ बादल खान आयो त शिकार ते बि खणी हलबो। ओए इहो सोरे सारंगे वारो कम उन लाइ मूंखे सोचण ॾे। ठीकु आहे मुझेरी, तूं भला सोच त आऊं थोरो हमरे खे ॾिसी वठां।
सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।